खबर शामिल कंदासीं। जैकमाबाद में गढ़ी हसन भरसां समाजी अगवान तरफां गरीब बोड मुतासिरन में सामान तक़सीम कया। एजी दस्ती जे तफ़सील मुताबिक जैकमाबाद ज़िले के समाजी अगवान हरदिल अज़ीज़ शख्सियत मीर लियाकत अली खान खोसो तरफां यूनियन काउंसिल बहादुरपुर के गोठ मोहम्मद सिद्दीक खान खोसो, गोठ हाजी अलादीनो खान खोसो के बरसात ऐं बोड मुतासिर मारूड़न में टेंट, राशन, तरपाल ऐं गरम कंबलूं विरहाया विया। और बैद बोड मुतासिरन दोस्त मोहम्मद हाजी अब्दुर्रहमान, राजा खान मोहम्मद ऐं ॿियनि मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त असीं हरदिल अज़ीज़ समाजी अगवान मीर खान मीर लियाकत अली खान खोसे जा निहायती शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं ॾुखे वक़्त में असांजी सार लधी ऐं ॾुखे वक़्त में असां ग़रीबनि जी मदद कई।